पर इन्हे जे लाइ सरदार साईं को इजाजत वठणी पवंदी। छो मुझे बाहर निकरण ते पाबंदी आहे छा, या मां हिन बंगले में कैद आहियां? ओ जीजा, इहे बंगला महलातियूं ज़मीना सब कुछ मिल्कतूं तहां जूं ही आहिनि, पर वॾो त सरदार साईं आहे न, उन्हे जी इजाजत ज़रूरी आहे। तू हिते छो आयो आहीं? रोशनी, yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your f***ing cloud, it be raining now, I keep making sound, go another round, I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. 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 कौन समझी समझी वेंदी रोशनी, अॻिते हली समझी वेंदी। भुल आहे तुंहिंजी, कॾहिं थियो मुंहिंजो तोसां मंगणो? किथे आहे मुंहिंजी आंगुर में तुंहिंजे नाले जी मुंडी? बाबा साईं ऐं चाचा साईं जे कोल ऐं वाइदे जो एतिरो त असर आहे जो हुन में मंगणीअ जी का बि ज़रूरत न आहे, सिर्फ़ उन जूं ज़बानी ॻाल्हियूं ई ताक़त रखनि थियूं। तुंहिंजे पीउ जो वाइदो तुंहिंजे पीउ सां गॾु मरी वियो। तमीज़ सां ॻाल्हाए रोशनी, बाबा साईं लाइ ईअं न चओ। जेकॾहिं बाबा साईं हिन दुनिया में न आहे त पोइ चाचा साईं त आहे न। बाबा साईं वटि जेकी तुंहिंजी इज़त आहे न, मूंखे ख़बर आहे। हाणे तूं त वञी सघे थो। वो कैसे भागे नजर मारी, टूट गई तेरी मेरी यारी। कैसे भागे नजर मारी, टूट गई तेरी मेरी। प्रगाल बुध तो के केतरा भेरा झलियो तम तो मुझे सामो नहीं तो कर। जेकरे मुझो मीटर फिरियो न धूड़ करे छड़ींदो सै। हाशिम खान आऊं आया अछड़ो कबूतर, केडी मल हिन कपर ते केडी मल हुन कपर। राजन मुखे बख्श के छजो, तू भी मुखे बख्श के कर। अरे तुम बख्श करण जड़ो नहीं। अरे टर मुझे किने क्या राणा न चंपा मां तो वञा थो, पर हाशिम खान वडेरे अनवर जी का सारड़ी लधी थई न। कबूतर हाल तू एड़ी थी पियो न जो टाइम ही कोन तो मिले। वडेरो अनवर चरियो थियो थई, उन जी का घरवारी फिरदौस आ न, उहा वडी परेशान आ। समझ में गाल नथी अचे। वडेरे अनवर जो को सालो न हो, इयो वडो बिशनी हो, सब उनजी मिलकत खपाए भजियो ए मानु जा खीसा बि कटी दो पसुन में। या खबर थई हाणे छितो थी पियो आ, दिमाग ही कम नथो करे से कमदार करावा हुए बि भजी वस। जैसा तो मिले था काडे थाणियो, किथे वेठा आयो, मानी खादी तव कान खादी तव, फुजूल गालियूं। मुझो खाऊ न खाऊ तुंहिंजो छा वञे। या जेका ज़ाल फिरदौस तस न, इने बि ॼाण बर मुंह कयो। हाणे खबर ना आहे त वेंदी काडे, का खबर कान्हे। कबूतर कूड़ त कोन तो ॻाल्हाई न। हाशिम खान बिना पैसा जे मां कूड़ ॻाल्हाईंदो ई न आहियां। गुटको गुटको चाचा मां बहादुर सां गॾु शादी कोन कंदुसि। छो? सरदार साईं त चयो त पलियो ॿई छोकिरियूं हिकु ई ॾींहुं उथारींदो। चाचा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हिकु ई ॾींहं ते ॿ काज कीअं थींदा? ऐं बहादुर जो काज उन जे ॻोठ में थींदो, पोइ हिकु ई ॾींहं ते काज करण जी कहिड़ी ज़रूरत आहे?
चाचा मां चाहियां थो त बहादुर शादी करे छॾे त जीअं मीरा ससुई जी शादीअ में ख़ुशियूं करे। मां 2 महीना तरसी पोइ शादी कंदुसि। ॻाल्हि त तुंहिंजी बि सही आहे, पर पलियो बि त मञे न। चाचो पलियो छो न मञींदो? जेकॾहिं न हिक ई ॾींहुं चाचे पलियो जो घर ख़ाली थी वेंदो त चाचो पलियो उदास ऐं मजबूर थी वेंदो। चाचा, 2 धीअरूं हिक ई ॾींहुं रुख़सत कॾहिं बि कोन करे सघंदो। इन करे तूं सम्झाईंसि, चाचो पलियो सम्झी वेंदो। दिलावर, तूं सही थो चईं, पर मां पलीअ सां ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे चाचा, पोइ मां हलां थो, गाह पठो करे अचां। ठीकु आहे, भली तूं हल गाह ते। ठीकु आहे चाचा। फकीर फिर ताता वतन पिया। यो शामिर खान तो जो सितारो वॾी गर्दिश में थई, वॾी गर्दिश में जे थी सकई न त बसरा जो खिदमतूं हासिल करे के न त कटनी भाग। सितारो ज़वाल में तो वञे पियो, पइजी वेंदे ज़वाल में। माई बसरा, तू पंहिंजे भली फ़कीरनि खां पुछी पक कर, शामिर खान बेडो ई आहे। सिधी सही बा मोरा फकीर भी मुआगर थी विया त लालची पाण मुफ्त में त का ॻाल्हि ॿुधाए नी कोन था। माई बसरा, सवन जी ॻाल्हि न आहे, हज़ारनि जी ॻाल्हि आहे, हज़ारनि जी। बस सिर्फ तूं हिकिड़ो मुंहिंजो कमु कर, रोशनीअ खां इहा पक ॼाराए त इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। ऐं ॿियो हिकिड़ो कमु कर, रोशनी सां मुंहिंजी एतिरी तारीफ़ कर, एतिरी तारीफ़ कर जो हुनजी दिल मां नफ़रत ख़तम थी वञे। जीअं भले हारी जी ज़मीन मां ड्रप निकिरी वेंदा आहिनि। शामिर खान, पैसे सां त पत्थर भी पाणी थी पवंदा आहिनि। हीअ मिस्कीन त मिटीअ जी मूरत आहे। माई बसरा, तोखे त ख़बर आहे त रोशनी मुंहिंजी मंग आहे ऐं मां हुन सां शादी थो करणु चाहियां। बस तू मुझी मदद कर, तू रोशनी के राजी कर त मां तोखे पूरो 1000 रुपए ॾींदुसि। हाय हाय, नालो वॾो देह वैरान। वो पंहिंजो छा चवंदा आहिनि त खोटा पहाड़ त निकलो चूहो। पाण शामिर खान तूं पाण के हैसियत के भी ॾिसो, 1000 रुपए के भी ॾिसो। 1000 रुपए में कारी मस भी लिखण जे लाइ कोन थी मिले। मां मुश्क ज़ैफ़रान सां लिखंदसि, मुश्क ज़ैफ़रान सां पूरा 10,000 वठंदीसांइ। पोइ सम्झो त तुंहिंजो कमु हीअं थी वियो। तूं घटि माई बसरा, ही अॻुवा 3000 ॼाए थी, ही सम्झो त बयानो थी। बाक़ी जेकॾहिं तूं कमु कंदीअ न, उन खां पोइ 7000 ॾींदोमांइ। आई वठ। ऐं हा माई बसरा, मुंहिंजी त ख़बर अथई न त जेकॾहिं मुंहिंजो कमु न थियो त न 3 जे बदिरां 6000 वठंदुसि। सम्झई कोन सम्झई? सम्झी वेंदी माई बसरा, सम्झी वेंदी। हा मूंखे मंज़ूर आहे। सम्झो त रोशनी राज़ी थी वई। भला पहाड़े मां हलां, वञी लॻा तुंहिंजे कम सां। ठीकु आहे माई बसरा, तूं वञी कम सां लॻ। बसरा कचे हुजे जा पकी, मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन प्यारा कोला ते। रेशम, आज़ाद माहौल जी हवा केॾी न ख़ुशगवार आहे। जेल जी गुसडारी ज़िंदगी खां ही आज़ाद ज़िंदगी केॾी न बहितर आहे। हाँ लौंगा, मां त पीर करामत जे सोने महल में कैद हुअसि ऐं अॼु सुख जो साह खयों अथऊं। रेशम, गैरनि जी ग़ुलामीअ खां गुरबत जी ज़िंदगी में केॾो न मिठड़ो सुरूर आहे। लौंगा, केसी ताईं मां पीरे सां नट रहंदसि? तूं पंहिंजे घर जी मरामत करा, मां तोसां गॾु रहंदसि। मूंसां गॾु? रेशम, पाण में हिकिड़े घर में
केड़े रिश्ते सां रहंदासीं? छो तू मुंहिंजो मासात आहीं? पर मां त तुंहिंजो मंगेदो बि आहियां। लुंग इहा ॻाल्हि हाणे ख़तम थी चुकी आहे। हाणे बस असां ॿई मासात आहियूं। इंसान सही बाहर लगा त ॾिसो। लका? छाजो लका? बाहर ॾिसो त सही लोंग ऐं रेशम मेलो मचाई वेठा आहिनि। देवी तू जवान छा थी चाहे? इंसान सही मां कुझु न थी चवां, तव्हां पाण हली पंहिंजी अखियुनि सां ॾिसो। अस्सलाम वालेकुम बंगुल खान। वालेकुम सलाम। बंगुल खान मूं ॿुधो आहे त बहादुर खान शादी जी तारीख़ वधी आयो आहे ऐं कुझु ई ॾींहंनि में शादी थो करे मुड़ुस माण्हू। ऐं शादी खां पोइ बहादुर औलादी थी ऐं दरिया खान जी बनी मां तोखे हिकु वेसो बि कोन मिलंदो। वॾो गंद थी थी। बंगुल मुंहिंजी मदद कर त मां बहादुर खे ख़तम कयां त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। तो हुकुम कर, तोखे छा खपे? असां वटि कंहिं बि शइ जी कमी कान्हे का। बंगुल खान मूं सोचियो आहे त इहो कमु गुलज़ार खां करायां। मूंखे ॿियो कुझु कोन थो खपे यार, पर पैसा था खपनि। पैसा? पैसा त असां वटि कोन्हनि हाजी शरीफ़। हाँ यार हाजी शरीफ़, मूं पाण कर्ज़ खणी शामिर जो इलाज करायो। हाणे त फसल बि सुठो न आहे थियो। असां पाण सेठनि जा कर्ज़ी लॻा पिया। बंगुल मुंहिंजी ज़मीन गिरवी रख, पोइ त पैसा ॾे, कर्ज़ ॾे। हाजी शरीफ़ यार असां पाण कर्ज़ी आहियूं, तोखे किथां ॾियूं? हाजी शरीफ़ जॾहिं न इहो बहादुर मरी वेंदो त हुनजी पूरी जायदाद जो मालिक तूं थींदे। बस हुनजी थोड़ी ज़मीन खपाए, तूं गुलज़ार जी डिमांड पूरी कर। हाँ हाजी शरीफ़ ईअं कर। पर मां ज़मीन कंहिंखे विकिणी ॼाण? हाजी शरीफ़ इन ॻाल्हि जी तूं फिक्र न कर। मुंहिंजी नज़र में हिकु ग्राहक आहे। जेकॾहिं तूं चईं त मां हाणे जो हाणे मूंसां ॻाल्हायां। साजिद खान मूंखे पैसा था खपनि, पैसा। छो जो मूंखे बहादुर जो लाश खपे, लाश। दरिया खान जी ज़मीन हासिल करण जे लाइ मूंखे पाण खे खपाइणो पियो न त खपाईंदुसि, पर इहा बाबे वारी ज़मीन ज़रूर हथु कंदुसि ऐं इन बहादुर जो कांध पोइ बि ज़रूर खाईंदुसि। त पोइ ॻाल्हि गुलज़ार सां, बहादुर जे सिर जी क़ीमत घणी थो वठे। हाजी शरीफ़ साजिद खान तुंहिंजे पैसनि जो बंदोबस्तु करे वठनि। ठीकु आहे, मां वञा थो गुलज़ार सां ॻाल्हायां। इहो जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां सुबुह शामी रॾे वई हुयसि। सो वीचारो ओशगार ॾेई पियो रोई। चए पियो त आख़िर माण्हू मूं ते भरोसो छो नथा कनि पिया। ओ जीजा चए पियो त मां पंहिंजे गुलनि जहिड़ी सौट खे कीअं अॻवा कराईंदुसि। ॿियो त जीजा सिधी सही ॻाल्हि आहे न त हाणे सरदार साईं मिल्कियत त हुनखे ॾेई छॾी। जीजा जॾहिं हुनखे मिल्कियत मिली वई त पोइ तोखे छो अॻवा कराईंदो? पोइ मां छा कयां? ओ मड़े हितां जा माण्हू वेढ़ाइण जा ॾाढा क़ाबिल आहिनि। सॼो ॾींहुं था पिया सरदार खे शामीर खे वेढ़ाइण जी साज़िश सोचनि। मासी बसरा तूं मूंसां ही फज़ूल ॻाल्हियूं छो करे रही आहीं? ओ जीजा मां चाहियां थी पई त ॿ मिट पाण में ख़ुशि हुजनि, कुर्ब मोहबत सां हिक ॿिए सां पेश अचनि। छो हरू भरू विछोटियूं पवनि? मासी बसरा सीधी सीधी ॻाल्हि कर, मूंसां ये बुझाइतुनि में न ॻाल्हाए। ओ मड़े शामीर तो जो सगो सौट्रा पीढ़ी बुनियाद आ, थोड़ो मोह ॾेई हुन सां ॻाल्हाईंदी कर। मासी बसरा बस थी वई तुंहिंजी ॻाल्हि या अञा कुझु चवणो अथई?
जीजा थी वई ॻाल्हि। मासी बसरा ही मुंहिंजो ज़ाती मसलो आहे त मां कंहिंसां ॻाल्हायां या न ॻाल्हायां। इन्हीअ में कंहिंजो कुझु न वञे, सम्झोई? हा साइड समझी वियसि समझी। हाणे खणी चांहि जा कोप ऐं हली वञे था, वञी कमु कार थी कर, मूंखे नाहे पीड़ी। ठीकु आहे जीजा। एहसान साईं, हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे। चओ चाची, छा था चवणु चाहियो? एहसान साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे पंहिंजी पनाह में रखियो, मुंहिंजो ख्यालु कयो ऐं मुंहिंजी मदद कयो। ठीकु आहे, इहो मुंहिंजो फर्ज़ हुयो। ॿी ॻाल्हि चओ जेका तव्हां चवणु था चाहियो। एहसान साईं, हाणे लौंग बची वियो आहे ऐं हुन असांजे घर जी मरामत बि कराई आहे ऐं मां चाहियां थी त लौंग सां गॾु मां वञी अबाणे घर हां। ईअं हरगिज़ न थींदो, इहो असांजे रीतियुनि रस्मुनि ऐं मज़हब जे ख़िलाफ़ आहे। भली तव्हां सॻा मासा त छो न हुजो, पर तव्हां गैर मुहरम आहियो। तव्हां हिक ई कमरे में रही नथा सघो। घटि में घटि मां पंहिंजे ॻोठ में ईअं थियणु न ॾींदुसि। पोइ आख़िर मां तव्हां ते केतिरा ॾींहं ॿार थी रहंदसि? चाची, तव्हां मूं ते ॿार न आहियो, पीर करामत जे मिल्कियत जे हिसे जी वारिस आहियो। मां उहा जी शादी लौंग सां ई कराईंदुसि। छा शादी? हा, पोइ अव्हां जी मर्ज़ी आहे, लौंग जे घर में रहो या पीर करामत जे हवेलीअ में। छो त हाणे पीर करामत जी सॼी मिल्कियत अव्हां जी आहे।